नाज़रीन, सखर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ बरसात पई आहे। हादसनि ऐं वाक़िअनि में 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं मेरान टीवी न्यूज़ जे रिपोर्टर फरीद सूमरो खां। जी फरीद, वधीक अपडेट कजो। जी, सखर में तेज़ बारिश है, तेज़ जेको हवाउनि जे करे जेको 7 माण्हू जेको ज़ख़्मी थी पिया आहिनि, जंहिंमें निशा सिनेमा, पुराणो सखर ऐं गोलीमार वारा इलाइक़ा शामिल आहिनि। उनमें सोलर प्लेटुनि खां माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे सखर जे सिविल अस्पताल आंदो वियो। उनमें जेको बिजली जे ब्रेक डाउन जे करे सखर जे सिविल अस्पताल में सहूलियतूं न हुजण जे करे ऐं जनरेटर जेको ख़राबु हुजण जे करे मोबाइल फ़ोन ते जेको मरीज़नि खे टाका हया विया आहिनि, मरीज़नि जी जेका ट्रीटमेंट कई वई आहे। ऐं ॿियो वाक़ियो जेको गोलीमार वारे इलाइक़े में थियो आहे, जिते घर जी छित किरी पई आहे, जिते 2 औरतुनि समेत 2 मर्द जेके ज़ख़्मी थिया। ज़ख़्मियुनि में जेको मोहम्मद अली मेमण ऐं वकार मेमण शामिल आहिनि, जिन जी उमिरि तक़रीबन 30 खां 35 साल आहे। उन्हनि खे बि सखर जे सिविल अस्पताल आंदो वियो, पर सखर जे सिविल अस्पताल में सहूलियतूं अणलभ आहिनि, जंहिंजे करे ज़ख़्मी थियल मरीज़नि खे ऐं जेके दाख़िल मरीज़ आहिनि उन्हनि खे तमामु घणी तकलीफ़ जो मुंहुं ॾियणो थो पए। जी फरीद, अवां जी महिरबानी।